अस्सलाम वालेकुम। म्यूज़िक ऑन डिमांड में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल जे कीअं आहियो, ठीकु आहियो। उमेद कयूं था त ठीकु हूंदो ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जी महक कंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो, छो जो फ़क़ति दुआ ई हूंदी आहे जेका खोड़ सारे प्रॉब्लम्स खां असांखे ॿाहिरि कढंदी आहे। ऐं सो हिकिड़ी ॿी रिक्वेस्ट आऊं कंदसि स्पेशली त मुंहिंजी जेका अम्मी आहे उनजे लाइ बि ख़ासि दुआ कजो। उन जी तबियत थोरी वरी नासाज़ आहे त अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾे, ज़िंदगी ॾे। तुंहिंजो माउ पीउ त माउ पीउ हूंदो आहे ऐं जेसीं ताईं माउ पीउ तव्हां सां गॾु आहे त तव्हां जेके बि ॿार जिन जो माउ पीउ ज़िंदा हूंदा उहे बादशाहनि वांगुरु जीअंदा आहिनि ऐं उहे ई मतिलबु माउ सां त उअं ई असां ट्रीट कंदा आहियूं। ॼण मूंखे त ईअं लॻंदो आहे ॼण अञा मां एतिरी नंढड़ी हुजां, अम्मा सां त मां ईअं मतिलबु ट्रीट कंदी आहियां या हू मूंखे ईअं ट्रीट कंदी आहे। सो बहरहाल ज़ाहिरी ॻाल्हि आहे एज जे हिसाब सां माण्हू जी तबियत बि ख़राबु थिए थी, तकलीफ़ूं बि वधनि थियूं ऐं छा चवंदा आहिनि कमियूं कमज़ोरियूं इहे इंसान खे वठी थो वञनि। त जीअं जीअं टाइम गुज़रे थो तीअं तीअं माण्हू जी एज वधे थी, तीअं ई तीअं माण्हू ॾींहों ॾींहुं पोइते थो वञे। त पर बहरहाल पोढ़ा हुजनि पका हुजनि नंढा हुजनि वॾा हुजनि माउ पीउ हूंदा आहिनि ऐं हर कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि। माउ जहिड़ी त हस्ती आहे ई कोन। त अॼु असां टॉपिक बि पंहिंजी माउ या पंहिंजी अमड़ जे नाले सां रिलेटेड रखंदासीं। त माउ जी जेका जीअं ॾिसो चवंदा आहिनि त अलाह साईं पाणी चयो आहे त मूंखां पोइ तव्हांजी माउ जो दर्जो आहे ऐं वरी उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पीउ आहे। जीअं माउ जे पेरनि में जन्नत आहे त पीउ जे नाले चवंदा आहिनि उहो जन्नत जो दरवाज़ो आहे। काफ़ी माण्हू सिर्फ़ु जेको आहे माउ खे वधीक मतिलबु हो कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त पीउ सां असांजी एतिरी अंडरस्टैंडिंग कोन्हे, पीउ सां असांजो एतिरो हू माना न आहे, क्लोज़ न आहियूं असां एतिरो। पर ॿिन्हिनि जी मतिलबु रेस्पेक्ट करणु खपे ऐं ॿई प्यारा हूंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पर मां इहो चवंदी आहियां त जेके ईअं चवंदा आहिनि न त असां केरु चवंदा असां पंहिंजी माउ सां वधीक क्लोज़ आहियूं, केरु चवंदा न असांजे पीउ त सख़्तु आहे, असांजी उन सां ठहे ई कोन, लॻे ई कोन। त इहा बि शइ थोरी ग़लति आहे, छो जो माउ पीउ ॿई जेके न उहे प्यारा हूंदा आहिनि। सो बहरहाल कॉल आहे, कॉल में ई पंहिंजो टॉपिक बि ॿुधाईंदसि। कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं जंहिं बि असां कॉल कई तव्हां ॿीहर कॉल मिलायो। ऐं अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो बि इहो ई आहे त माउ पीउ जी असांजी लाइफ में जेका अहमियत आहे त तव्हां उन हिसाब सां पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखंदा आहियो या न, ऐं जेके माण्हू न आहिनि रखंदा उन्हनि खे तव्हां छा मैसेज ॾींदो। छो जो असां ॾिसो 2 कलाक हिते वेहंदा आहियूं, प्रोग्राम कंदा आहियूं त कुझु न कुझु मैसेज ॾियूं, कुझु न कुझु को मतिलबु जेतिरो थी सघे वेठे बि भलाई जा कम माण्हू करे सघे थो। त जेके पंहिंजे माउ पीउ जी रेस्पेक्ट न आहिनि कंदा या मतिलबु ॿी दुनिया में गुम हूंदा आहिनि त उन्हनि जे लाइ तव्हां छा मैसेज ॾींदव अॼु। छो जो माउ पीउ जहिड़ी हस्ती खे छॾे असां माना दुनियावी शयुनि में ॾाढा गुम हूंदा आहियूं। असांखे इहे यादि न हूंदो आहे वक़्ती तौर ते त असांजे घर में माउ बि वेठी आहे या पीउ बि पोढ़ो थी वियो आहे या मतिलबु उन्हनि जो बि ख़्यालु रखिणो आहे। कॾहिं कॾहिं असां ॿी शयुनि में एतिरा गुम हूंदा आहियूं त असांखां उहा विसरी वेंदी आहे। वरी जॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ थींदी आहे पोइ ख़बर पवंदी आहे त अच्छा मुंहिंजी माउ या मुंहिंजे पीउ खे हीअ तकलीफ़ हुई या हिननि खे हीअ तकलीफ़ आहे। त उन तकलीफ़ अचण खां पहिरीं ई माण्हू ख़्यालु रखे त वधीक बहितर आहे। सो कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम यार मदद मां सबना सोना पत्नी सबना जे के मानो मन के बुबार जी कीअं आहियो भान साहब, ठीकु आहियो? सब कह लगो प्यादी अंतर को तो बगले ना की करा दिया वेलकम खे था छा चवण चाहींदो भा, ठीकु आहियो? अभी तमाम तो तोले सदी होटल मुंजी पेरिया ता के सलाम पे दे अभी ताई कल गानो तो ताई समझ न बुधायो मुके जान जान चई तो मन डाडो तू वणी तो बस ता यो सूर खाइयो। हां दी असां फरमाइश असां रेगुलर कर रहा हूं ना असां फरमाइश तो पूरी कला कयो ना दी जो दी मां तो बुधाइनम त मना ताई ती तो डाडी संगत तया जो ही में मुंजो साथी मना लंड दिसे जो मना तवाने प्रोग्राम शुरू है ताई मना संगत वडी। अच्छा वाह वाह ज़बरदस्त ऐं सुठी ॻाल्हि आहे, दोस्ती वधाइणु खपे माण्हू। हाँ दी दोस्ती मुंजी जाम मना जादे वञा तो सब शहरन में दोस्तान मना सेवान में दोस्त आहिनि टीवी ज़रिए ते मना मना थिया थी।
वाह 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 त पोइ तव्हां त हाणे कराची में वेठा आहियो असां त कल्ह हिनखे जो ॾहरकी वारनि खे ऐं घंबट वारनि खे वॾा मेणा ॾिना लाड़काणे वारनि खे हाणे तव्हांखे छा चवां माना मां अभी कराची ते वेठा आहियूं मोबाइल ते त राब्तो आहे न हाणे वीडियो कॉल जो दौर लॻो पियो आहे सम्झ गॾु वेठा आहियूं भेण वाह 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 सही ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे ऐं दोस्ती वधाइणु खपे रिश्तेदारियूं निभाइणु खपनि ऐं हाणे भेण खां परे न आहियूं सभई सम्झ गॾु वेठा आहियूं सऊदी दुबई वारा चाचा असांजा सभई सऊदी आहिनि त माना लाइव कॉल ते माना ॻाल्हाईंदा आहियूं त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे हा इहो सुठो थी वियो आहे जॾहिं खां वीडियो कॉल जो दौरु आयो तॾहिं खां माण्हू ॼणो गॾु वेठो आहे सही सही था चओ हा दी मां त गानो ॿुधाईंदमि ऐं मुंहिंजा दोस्त ॾिसनि पिया पहिरियां सिमाट सनावला गोपांग ऐं अॻा अलीगुल भट्टी ऐं गुलदेर चांडियो गुप्तार कोतो रमीर कोतो ऐं बावल कोतो तोखे सलाम पियो ॾे नवाब चामा चाचो मुंहिंजो वालेकुम सलाम चाचा खे ऐं ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ हा ॿियो त गानो ॿुधाईंदमि गानो ॿुधाईंदो चलो ठीकु आहे ॿुधायो सभु गम दुनिया जा मूंखां विसरी वञनि था जॾहिं पराई तो हार तूं बाहुनि जा मूंखे जान जान चई थो मन ॾाढो तूं वणी थो मूंखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणी थो वाह, 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 तुंहिंजे प्यार जो असर थी वञे थो वक़्तु उते आ जानी रुकिजी वञे थो अरमान पूरा थींदा ॾिसां थो मज़ा जा जी वाह 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 ज़बरदस्त ऐं ओके ख़ुदा ते इहो गानो लाज़मी ॿुधाइजो इंशाल्लाह अगरि हूंदो त ज़रूरु ऐं आउं जेको आहे ओ बी ऑपरेटर खे रिक्वेस्ट कंदसि त अगरि इहो आहे सॉन्ग त हलायो ऐं न आहे त थोरो ॻोल्हा करे वठो सर्च करे वठो छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो मतिलबु प्रोग्राम अहिड़ी नोयत जो आहे त सभई पंहिंजी दिलि जी फरमाइश कनि था त असांखे हीउ गानो ॿुधणो आहे त असांजो कमु इहो आहे त अॼु अगरि असां अॼु न ॿुधायो त सुभाणे असां उन्हनि खे ॿुधायूं त अदा लॻातार हिन गाने जी सिफ़ारिश ऐं फरमाइश करे थो त असां ज़रूरु ॿुधाईंदासीं भाउ अच्छा कॉल आहे कॉल वठंदासीं हलो अस्सलाम वालेकुम हलो हेलो अस्सलाम वालेकुम गुलाम साहब जी जी तव्हां वेलकम कयूं था कीअं आहियो भाउ ठीकु आहियो छा चवणु चाहींदो भाउ जी तव्हां छा चवंदव छा टॉपिक ते छा ॻाल्हाईंदो हा माउ पीउ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे ॿुधायो वेंदो आहे माउ जे पेरनि अहिड़ा जन्नत आहे पीउ जेको आहे जन्नत जो दरवाज़ो आहे पर जेके माण्हू माउ पीउ जे ख़्यालु न आहिनि कंदा उन्हनि खे छा मैसेज ॾींदो तव्हां अच्छा सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु पंहिंजी माउ जो खोड़ हा तव्हां बिल्कुलु पंहिंजी माउ जो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं तव्हां जे बाबा जी डेथ थी वई त अलाह उन्हनि खे जी जी ठीकु आहे अच्छा कावड़जी वई आहे छो भला कावड़जी वई आहे छो कावड़ायो अथवसि हा चलो ठीकु आहे अलाह कंदो पर्ची वेंदी वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ ऐं तव्हां जेको आहे चयो त जेको आहे परचाइण जे हिसाब सां को सॉन्ग हुजे त ज़रूरु प्ले कजो तव्हांजे लाइ वॾी महिरबानी तव्हांजी ऐं असांजो जीअं त टॉपिक आहे माउ ऐं पीउ त माउ पीउ जी जेतिरी जेतिरी ख़िदमत कजे त ओतिरी घटि आहे जेतिरो उन्हनि ते तव्हांखे अलाह साईं ॾिनो आहे ओतिरो ख़र्चु कंदो ओतिरो घटि आहे जेतिरो उन्हनि जो ख़्यालु रखंदो ओतिरो घटि आहे पर असां जॾहिं बि टॉपिक रखंदा आहियूं माण्हू चवंदा आहिनि हा ठीकु आहे माउ पीउ जो ख़्यालु बि रखणु खपे माउ पीउ हीअं आहे माउ पीउ हूअं मतिलबु असां लफ़्ज़ी तारीफ़ूं घणियूं कंदा आहियूं पर छा हक़ीक़ी अमल वाक़ई में ई सभु कनि था 100% मतिलबु रिज़ल्ट आहे उनजो त जेके पॉज़िटिविटी में ईंदा आहिनि माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि ॻाल्हाईंदा पॉज़िटिव ई आहिनि पंहिंजे माउ पीउ जे हक़ में ई ॻाल्हाईंदा आहिनि पर छा वाक़ई में ईअं आहे तव्हां जेके इर्द गिर्द माहौल ॾिसो था त उन में ईअं ई आहे त पंहिंजी माउ खे पंहिंजे पीउ खे मतिलबु ख़ुशि रखियो थो वञे जेके पोढ़ा माउ पीउ आहिनि जेके मतिलबु ॾाॾो ॾाॾी नानो नानी थी चुका आहिनि त उन्हनि खे वाक़ई में तव्हां
सुखियो रखो था या तव्हां आसपास छा था ॾिसो त वाकई उन्हनि माण्हुनि उन्हनि खे रखियो आहे। अॼु जो टॉपिक मतिलबु इहो ई आहे त तव्हांखे ॿुधाइणो आहे। को अहिड़ो किसो हुजे तव्हां ॿुधाए सघो था, का कंहिंजी अहिड़ी का ॻाल्हि हुजे तव्हां ॿुधाए सघो था, तव्हांजो पंहिंजे ख़ानदान जी हुजे, पंहिंजी हुजे, तव्हां शेयर करे सघो था ऐं तव्हां हिकिड़ो मैसेज बि ॾेई सघो था त माउ पीउ छा आहिनि। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। अभी गुलरेज अली चाचो ॻाल्हायां थो लाड़काणे खां। जी अदा वेलकम कयूं था। कीअं आहियो भाउ? वॾी महिरबानी, वॾी अलाह बि तव्हांखे ख़ुशि रखंदो। तव्हां पंहिंजी अम्मी जे बारे में चयो त असां तव्हांखे हरदम दुआऊं कंदा आहियूं। अलाह बि तव्हांजी अम्मी खे शिफ़ा ॾींदो ऐं जल्द खां जल्द ठीकु थी वेंदी इंशाअल्लाह। आमीन आमीन आमीन। जी अदा छा चवंदो टॉपिक ते? तव्हां बि ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं टॉपिक जेको आहे तव्हांजो टॉपिक ते मां ॻाल्हाईंदुसि त पंहिंजे पीउ जो, पंहिंजी माउ जो क़दुरु करणु घुरिजे। इहे अहिड़ा रिश्ता आहिनि जॾहिं असांजे विच में न हूंदा आहिनि न, पोइ असांखे अहसासु थींदो आहे त पीउ छा आहे, माउ छा आहे। बिल्कुलु सही था चओ। तो जेके बि माण्हू आहिनि, जेके बि शो ॾिसनि था, जेके बि सभिनी खे मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे त पंहिंजे माउ जो, पंहिंजे पीउ जो ख़्यालु रखो। इहे अहिड़ा रिश्ता आहिनि जॾहिं असां खां विछड़ी वेंदा आहिनि, असां जे विच में न हूंदा आहिनि त पोइ क़दुरु थींदो आहे, पोइ अहसासु थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ऐं छो जो दुनिया में ॾिसो न, अलाह साईं खां पोइ चवंदा आहिनि माउ जो रिश्तो आहे। भले तव्हांजो मतिलबु छा चवंदा आहिनि, चाचो मामो मासी पुफी सभु रिश्ता पंहिंजी जाइ ते आहिनि, प्यारा आहिनि, पर माउ हूंदी आहे ऐं पीउ हूंदो आहे। बिल्कुलु अदी पीउ हूंदो आहे, माउ हूंदी आहे। बिल्कुलु। ऐं अदी हिकिड़ो गानो यादि कया ॿुधाईंदुमि। जी अदा बिल्कुलु ॿुधायो। जी अंसार खोसो मूंखे यादि कयो, उन्हनि जूं महिरबानियूं। ऐं अलीगुल भट्टी मूंखे यादि कंदो आहे, उन्हनि जूं महिरबानियूं। समाज सनाउल्लाह खे सलाम, फरमान अली भुट्टो, मीर मोहम्मद मुगेरी खे सलाम। वालेकुम सलाम। हो मुझे सजण खे चो मुंहिंजो ॾेई मयारूं ॾाढी सिक लॻी आहे। हो वञे मुंहुं ॾेखारे मता मौत मारे, वञे मुंहुं ॾेखारे मता मौत मारे। हो मुंहिंजे दर्द जो तो कर दवा दारू ॾाढी सिक लॻी आहे। पुछी ॿियो पिरिया खां पतो के कयोसि, अच वञ खामो ॾे धको के कयोसि। ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, वॾी महिरबानी। गुलरेज़ चांडियो लाड़काणी खां असांजो रेगुलर कॉलर, असांजो तमामु प्यारो कॉलर, तमामु प्यारो भाउ। ऐं उन बि इहो ई चयो त माउ पीउ हिकिड़ी वॾी हस्ती आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उनजो ख़्यालु रखणु खपे। ऐं जेतिरो थी सघे ॿिया रिश्ता दुनिया में आहिनि, बिल्कुलु आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। असांखे पंहिंजो भाउ बि प्यारो हूंदो आहे, भेण बि प्यारी हूंदी आहे, चाची मामी मासी सभु रिश्ता आहिनि, पर जेका अवलीन तरजीह असां ॾींदा आहियूं पंहिंजी माउ खे ऐं पीउ खे ॾींदा आहियूं। छो जो पीउ ऐं माउ सिर्फ़ु ॾिसो ॿिया खोड़ सॼी काइनात मिली करे तव्हांजे लाइ दुआ करे न, पर जेकॾहिं तव्हांजो माउ या तव्हांजो पीउ तव्हां सां नाराज़ आहे त अलाह साईं उहा कॾहिं बि दुआ क़बूल कोन कंदो, कॾहिं बि न कंदो। इन जे करे ॿिया रिश्ता ठीकु आहिनि, पर माउ पीउ वधीक हूंदो आहे। ऐं पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखो, उन्हनि खां दुआऊं वठो। असां दर दर भटकंदा आहियूं, असां ॿियनि खे चवंदा आहियूं त असांजे लाइ दुआ कयो, असां पीरनि फ़क़ीरनि ॾे भॼंदा आहियूं। ऐं घणा माण्हू त मतिलबु जेके जादू टोना कंदा आहिनि उन्हनि ॾे भॼंदा आहिनि, पर दुआ जे लाइ मां इहो चवंदसि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं तव्हांजी माउ ज़िंदा आहे ऐं पीउ ज़िंदा आहे, अलाह साईं सभिनी जे माउ पीउ खे हयाती ॾिए, तंहिं सदके मुंहिंजे बि आमीन। त उन्हनि खां तव्हां दुआ वठंदा कयो, छो जो चयो वेंदो आहे त जॾहिं माउ हथु खणंदी आहे पंहिंजे पुट या धीउ जे लाइ, मतिलबु औलाद लाइ दुआ घुरण जे लाइ, त अलाह साईं मतिलबु फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो आहे त इहा दुआ इन ई टाइम ते क़बूलु कयो। मतिलबु तव्हां ॾिसो केॾी बि मुसीबत में हूंदा, पर जेकॾहिं तव्हांजी माउ तव्हां सां गॾु हूंदी आहे, तव्हांजो मुसीबत हली वेंदी आहे। मुंहिंजो त इन ॻाल्हि ते यकीन आहे। सो बहरहाल वेलकम बैक प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली ॻाल्हि कयूं था। ख़ूबसूरत ट्रैक ते बि हुयासीं, उनखां पोइ ब्रेक ते बि हुयासीं, ऐं ट्रैक ऐं ब्रेक मतिलबु वाह शाइर थी विया मां त। सो बहरहाल जेको आहे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, माण्हू शाइर बि थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं असां जुमिला ॻाल्हाए वेंदा आहियूं, शाइरी सां रिलेटेड थी वेंदा आहिनि। सो बहरहाल असां टॉपिक जीअं आहे, ख़ूबसूरत टॉपिक आहे असांजो माउ ऐं पीउ। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अम्मी वालेकुम सलाम। हाय हाय, मां टॉपिक रखियो त मुंहिंजी माउ जी कॉल अची वई। वाह वाह वाह, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ॻाल्हाईंदी। कीअं आहियो? ठीकु आहियो?
माला जी शुक्र आहे तव्हांजी तबियत सही आहे बचड़ा ॿार आहे तव्हांजा अम्मी बाबा वारा सब सब खुश अलाह साईं पंहिंजे अमड़नि खे ख़ुशि रखे आमीन ॿारनि खे धीअरनि खे ख़ुशि रखे आमीन उन्हनि जे सदके असांजे बचड़नि खे असांखे सभिनी खे ख़ुशि रखे आमीन आमीन बाबा माउ पीउ जो रिश्तो अहिड़ो आहे जो चवंदा आहिनि त अवल सजदो जे हुजे हा हुजूर अलाह साईं फरमाए हा त ॿियो सजदो माउ पीउ खे करना बिल्कुलु अहिड़ो सजदो हुजूर अलाह साईं पाण खे हल कयो न त माउ पीउ जी एतिरी शेवा आहे जो उनखे करे नथी सघिजे सही ऐं उनजी वज़ाहत नथी करे सघिजे त माउ पीउ कहिड़ी हैसियत रखनि था बिल्कुलु असांजे औलाद खे खपे त असांजे माउ पीउ जी इज़त कनि ऐं महबत कनि बिल्कुलु छो जो उहा महबत जेकी आहे उहा दुआ में शामिल थी वेंदी आहे सही ऐं जेकी दिलि मां दुआ निकिरंदी आहे न औलाद जे लाइ उहो तव्हां सोचे नथा सघो त दुआ कीअं थी निकिरे ईअं माण्हू खे लाचार कोन पियो आहे त अखियुनि मां ॻोड़ा वही अचनि ऐं दिलि मां ईअं ई दुआ निकिरे जॾहिं उन्हनि जे दिलि जी कसरत हूंदी आहे बचड़नि सां प्यारु हूंदो आहे उनजे माउ पीउ सां प्यारु हूंदो आहे त तॾहिं दुआ निकिरंदी आहे सही ॻाल्हि आहे न ईअं त कान थी निकिरे न अलाह खे करे अलाह कंदो त सभिनी जा माउ पीउ ख़ुशि हूंदा जंहिंजा जहिड़ा आहिनि अलाह कंदो उन्हनि जा ख़ुशि हूंदा जेका वियान थिए हाणे अलाह साईं उन्हनि खे पंहिंजो बेस्त में जाइ ॾींदो असांजी इहा दुआ आहे अमर जो थोरो आहे कल्ह मां ॿुधायो हो पर वरी अॼु अमरनि जो ॾींहुं रखियो अथव बाबे जो ॾींहुं रखियो अथव जी त हाणे तव्हांखे थोरो ॿुधायां टाइम बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो हा थोरो तव्हांखे ॿुधायां थी त माउ जे बग़ैर घर कब्रिस्तान लॻंदो आहे सही दुनिया में माउ खां वधीक का बि शइ न आहे सही का बि हसीन शइ न आहे बिल्कुलु माउ मां हमदर्दीअ जी तवक़ो रखण बजाए उनजो हमदर्द थियणु खपे सही सिर्फ़ माउ जी मोहबत ऐं हक़ीक़त जो हिकु आईनो आहे अगरि मूंखे पंहिंजी माउ अमर खां जुदा कयो वञे त मां पागल थी वेंदुसि माउ ऐं गुल में मूंखे को बि फ़र्क़ु नथो नज़र अचे बेशक माउ ख़ुदा जो जलवो आहे अगरि ख़ुदा खे ख़ुशि रखणो चाहियो था त माउ खे ख़ुशि रखो सही सभ खां ख़ूबसूरत ऐं मिठो प्यार ऐं सचो प्यार माउ जे अखरनि में आहे बिल्कुलु तव्हां थोरो भाकुर पाए चुनी ॾिसी त ॾिसो त माउ जी दिलि मां छा थो निकिरे सही ऐं माउ खे माण्हुनि जे अॻियां बेइज़तो न कयो माउ जी इज़त कयो कंहिं पाड़े वारे जे कंहिं ज़ाल जे अॻियां भेण जे अॻियां भाउरनि जे अॻियां माउ जी बेइज़ती न कयो सही उनखे ओॾी महिल तव्हांखे कुझु न चवंदी पर दिलि में उहो जेको आहे सो अंदर में रोअंदी बिल्कुलु ऐं दिलि मां रोअण जेको माउ जो निकिरे थो न इहो तमामु ख़तरनाक आहे अलाह साईं कयो त तव्हां उनखे ख़ुशि रखो ख़ुशि रखंदो अलाह साईं बि ख़ुशि ज़मानो बि ख़ुशि घर बि ख़ुशि बिल्कुलु सही था चओ चवां थी त अलाह करे तव्हां बि सभु जेका ॿुधंदड़ आहिनि मुंहिंजो इहो सम्झनि ऐं ॿुधनि ऐं चवनि त बिल्कुलु सही आहे ईअं ई कनि इंशाल्लाह कंहिंखे त मतिलबु नसीहत मिलंदी या केरु अगरि हिकिड़ो माण्हू बि मतिलबु इन नसीहत ते अमल करे वियो त मतिलबु सम्झो असां नेकी जो वाह वाह थी वञे पोइ त हिकिड़े ॿिनि माण्हू जे न मुंहिंजे ॻाल्हि ते अमल कयो त सॼी जान सोनो थी वेंदो सही सही ऐं दुआऊं हूंदियूं त कुझु लहर न लोॾो बिल्कुलु सही था चओ तमामु सुठो आंटी जेको आहे टॉपिक ते ॻाल्हायो ऐं वाक़ई में ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे माउ पीउ खे ख़ुशि रखंदो त अलाह साईं बि ख़ुशि हूंदो आहे ऐं हिकिड़ो मतिलबु बादशाह जो मतिलबु किसो आहे उहो मूंखे यादि अचे थो ऐं जेसिताईं का कॉल अचे तव्हां सां शेयर कयां थी उहो बि माउ जे हवाले सां आहे त माना हिकिड़ो बादशाह हुयो शहर जो न ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे बादशाह आहे त उन वटि छा न हूंदो ऐं उहो माना हेल्प बि कंदो माण्हुनि जी ऐं दुनिया जहान उते खाईंदो पीअंदो माना खणंदो हुनजी दौलत एतिरी हुई जो खुटण वारी कोन हुई पर उनजी हिकिड़ी माउ हुई पर उनखे इहा ख़बर कोन हुई त हिनमहिल मुंहिंजी माउ किथे आहे कहिड़े हाल में आहे छा पई करे छा न पई करे मतिलबु हुन पंहिंजी माउ खे विसारे छॾियो ऐं उनजी माउ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वीचारी दर दर जो ठोकरूं खाई करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी ऐं उनखे आऊं कंटिन्यू कंदसि पर कॉल आहे कॉल बि वठूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा वापा कॉलोनी गुड्डू खां मोहम्मद हनीफ शाह जी अदा हनीफ कीअं आहियो ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह तमामु तेज़ हवा ऐं बारिश जी जारी आहे वाह 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 मुबारक हुजेव त
शहर मुबारक वाला करे थोड़ी सी घणी न थिए हाँ बारिश भी थे त खेर जी थे सही थोड़ी अगर घणी थी वेंदी आहे न असांजे घर जूं सॼियूं दीवारूं शार्ट थी वेंदियूं आहिनि ओ अल्लाह अल्लाह केर करे छो भला ईअं छो इहो बसि वापदारनि जी महिरबानी आहिनि घर पुराणा आहिनि हुनजे करे त जेको आहे न देखभाल घटि आहे थोरी अच्छा पर तव्हां त शायदि गुड्डू वापडा कॉलोनी खां ॻाल्हाईंदा आहियो न हा हा बिल्कुलु वापदा कॉलोनी त वापडा कॉलोनी तव्हांजी कॉलोनी जो नालो त माना छा वापडा तव्हांजे कॉलोनी में आहे या छा छो कॉलोनी आहे वॾी सुठी मतिलबु पावर हाउस आहे कॉलोनी आहे अच्छा पोइ लेकिन हे जेके घर आहिनि न कॾो कोन असां ॼाण बि असांजा अब्बा ॾाॾा ॼाण कोन हुयो मंदी हिन जा घर ठहियल आहिनि ओ अच्छा मतलब थोड़ा हो आहिनि सही त वरी पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो ऐं पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखंदा कयो इंशाल्लाह बिल्कुलु तो खतरो न आहे अगर घणी थी वञे जीअं ॿ टे रुकी वेंदी आहे ॿियनि जे करे चलो अल्लाह साईं ख़ैर कंदो टॉपिक ॿुधो आहे भाउ टॉपिक त बिल्कुलु ॿुधायो मातृ जे बारे में जी, जी। त मातृ जो ख़्यालु रखणु खपे छा चवंदो जी छा चवंदव भेण यकीन कयो त पहिरीं ॻाल्हि इहा मां पंहिंजे मातृ जो हद खां वधीक ख़्यालु रखंदो आहियां माशाल्लाह उन्हनि जी ख़िदमत बि अमी हिन महिल बि मूंसां गॾु आहे माशाल्लाह न परो आहे छो त अमी जॾहिं बि जेकी शइ बि चवंदी आहे उहा शइ मां उनखे वठी ॾींदो आहियां हिन जो ख़्यालु रखंदो आहियां बाक़ी बाबा जी मां तमामु घणी को घणी ख़िदमत कंदो आहे छो त माउ पीउ असांजो हिकिड़ो इहो सम्झ सिर जो ताज आहे बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ ऐं माउ पीउ सां ग़लति सुठो रवैयो रखणु ऐं माउ पीउ जी ख़िदमत करणी आहे सम्झ हिकिड़ो अलाह खे राज़ी करणु आहे अल्लाह खे राज़ी जीअं माउ पीउ जो चवंदा आहिनि न माउ पीउ जो जेको पिकियल हूंदो आहे सॼी ज़िंदगी सुठो न थींदो आहे हा इहा ई त ॻाल्हि आहे न मसइलो त इहो आहे न छो त पीउ ऐं बाबा अहिड़ा लफ़्ज़ ॿई टप ईअं सम्झ नगफ़ चवंदो आहे ॿई टप हिक ॿिए खे चुनी ॾियनि था इन्हनि लफ़्ज़नि ते सही माउ ऐं सही पीउ सां बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ भाउ त पोइ अहिड़ो माउ पीउ जेसि ताईं माउ पीउ जो सायो सिर पियो आहे तेसि ताईं माण्हू बादशाह जेसि ताईं माउ पीउ न आहे त अगरि माउ पीउ न आहे त पोइ दुनिया में कुझु बि न आहे बिल्कुलु पोइ इंसान जी लाइफ जेका आहे न उन फ़क़ीर खां बि बदतर थी वञे जी हर चीज़ दुनिया जी मिली सघे थी लेकिन माउ माउ पीउ पीउ कॾहिं बि नथो मिली सघे सही ॻाल्हि आहे उहा ई ॻाल्हि आहे त सभु रिश्ता मिली वेंदा माउ पीउ कोन मिलंदो वरी कोन मिलंदो बिल्कुलु सो अल्लाह साईं कंदो माउ पीउ सां कॾहिं बि सुठो रवैयो रखनि हमेशह ऐं माउ पीउ जी इज़त कनि माउ पीउ जी इज़त करण सां असांजी औलाद बि असांजी इज़त कंदी बिल्कुलु अगरि असां ईअं माउ पीउ सां ईअं कंदासीं त कल्ह को पोइ हा, असांजी औलाद इहा ई असांजी इज़त न कंदी कॾहिं बि बिल्कुलु सही था चओ छो जो ॾिसो न असां ॾिसंदा बि अचूं था जॾहिं खां असां पैदा थिया आहियूं तव्हां पैदा थिया आहियो तव्हां अहिड़ा काफ़ी माण्हू ॾिठा हूंदा जेके पंहिंजे माउ पीउ जी इज़त न आहिनि कंदा त वरी उहे बाद में ॾुखिया थींदा आहिनि इलाही ॾुखिया थींदा आहिनि त बिल्कुलु ॾुखिया थींदा आहिनि मुंहिंजो पंहिंजो दोस्त बि आहे हिकिड़ो वैसे अच्छा मां मतिलबु पंहिंजे माउ पीउ खे कढी छॾियो पीउ खे कढी छॾियो माउ जी त हाणे मूंखे ख़बर कोन अथसि ख़ैर सही मूंखे एतिरी ख़बर अथव पीउ खे कढी छॾियो वॾो हुनजो पीउ ॿिए जे दर ते फौत थी वियो आहे ऐं यकीन कंदो त 3 साल आहे उहो शख़्स दरपदर आहे सही ॻाल्हि आहे छो जो हुनजे दिलि मां छा निकितो हूंदो हुन टाइम छा निकितो हूंदो त मूंखे पोइ ख़बर पई त इन शख़्स पीउ खे कढी छॾियो मूंखे पोइ ख़बर इहा फौतगी हाणे थी माना 3 साल थिया अथसि उन उहो अञा ताईं 3 साल अथसि उहो शख़्स अञा ताईं दरपदर आहे बसि कुझु चई नथो सघिजे हुनजे लाइ मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो उनखे सज़ा मिले थी जेको बि आहे मिले थी बिल्कुलु मिले इंसान खां ॾाढो आहे लेकिन अलाह खां कोई बि ॾाढो न आहे हा बिल्कुलु सही था चओ सो बहरहाल सभिनी खे अलाह साईं हिदायत ॾे पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखनि ऐं ॾिसो टॉपिक्स रखणु या प्रोग्राम में अहिड़ा टॉपिक रखणु ऐं अहिड़ी नोयत जा प्रोग्राम करणु या अहिड़ा ॾींहं मदर्स डे फादर्स डे असां मल्हाईंदा आहियूं इन जो मक़सदु इहो हूंदो आहे इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त जेतिरो थी सघे हिकिड़ो असां पंहिंजी जनरेशन जेका न्यू जनरेशन आहे उनखे हिकिड़ो मैसेज ॾियूं त ॿुधायूंसि छो जो ॾिसो ॿार त पैदा थींदा त उनखे हर शइ ॿुधाइणी पवंदी आहे न त हीअ केरु आहे हीअ माउ आहे हीअ पीउ आहे भाउ आहे हिनजी अहमियत छा आहे हिनजी इज़त कीअं कबी नंढे सां कीअं ॻाल्हाइजे वॾे सां कीअं ॻाल्हाइजे या कीअं कंहिंजी इज़त कजे त इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां हिकिड़ो मैसेज ॾियो था त भई अलाह साईं माउ पीउ जो मर्तबो छा रखियो आहे अलाह साईं माउ पीउ जे लाइ छा थो फरमाए क़ुर पाक में माउ पीउ जे लाइ छा आहे लिखियलु असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं जेके हिदायतूं ॾिनियूं वियूं आहिनि माउ पीउ जे लाइ त काफ़ी जेके नाफ़रमान औलाद आहे वरी पोइ उहा बाद में इलाही पछताईंदी आहे अच्छा ईअं बि न आहे त अगरि उन्हनि जी औलाद तव्हां उन्हनि सां ईअं कंदी ईअं बि न आहे अगरि कंहिंजी औलाद न बि आहे त उहा दुनिया ई वरी उन्हनि खे ॾाढो फेराए मारे थी मतिलबु उन माण्हुनि खे कॾहिं पोइ सुकून न आहे हूंदो त छो त माउ पीउ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंखे माउ पिटींदी उन या माउ जे दिलि मां जंहिंजी चलो पिटींदी त न आहे इहो असां माना सिंधी में हिकिड़ो वर्ड आहे त भई पिटियो अथसि या कुझु पर माउ कॾहिं पंहिंजे ॿार खे पिटींदी कोन्हे पर उहा ई ॻाल्हि अदा वारी त जेका
या अम्मा नई मां जेका कई त जेका कुंड में वेही करे मां रोए थी त ऑटोमेटिक उनजी जेका आहे उहा अर्श ते हली थी वञे ऐं इंसानु पोइ उन खां बची नथो सघे छो जो जीअं असांजी माउ जी दुआ क़बूल थींदी आहे ईअं ई वरी उनजी आह बि क़बूल थी वेंदी आहे सो इन शइ खां असांखे ख़बर हूंदी आहे असां वाक़िफ़ बि आहियूं पर असां वरी बि गाफ़िल थी वेंदा आहियूं सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अजी खुश आहियो अल्लाह जो शुक्र आहे भाउ तव्हां ॿुधायो ख़ालिद भाउ कीअं आहियो ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो अजी अल्लाह जो शुक्र आहे जीअं तव्हां अजी हाणे माना जेका माउ पीउ जहिड़ी जेका हस्ती आहे माना जेको आहे त उन्हीअ जो त असां हिकिड़ो थोरो बि ज़िंदगीअ में न लाहे सघंदासीं बिल्कुलु जेतिरो वक़्तु माना जेको आहे त अबो ऐं अमड़ आहे त असां जे लाइ माना जेके बि मुसीबतूं आहिनि या जेके ईंदड़ तकलीफ़ूं आहिनि उन्हनि जे दुआनि जे सदिके उहे ख़तमु थियूं थी वञनि सही ऐं जेतिरो वक़्तु माना हू जीअरो आहिनि जीअरा आहिनि माना असांखे घुरिजे त उन्हनि जी ख़िदमत करणु खपे उन्हनि खे ज़िंदगीअ में को ॾुख न ॾिजे ऐं जेकॾहिं माना जेकॾहिं का असां उन्हनि खे तकलीफ़ुनि में ॾिसूं त माना यकदमि माना कोशिशि कयूं त असां उन्हनि जे तकलीफ़ुनि खे दूरि कयूं छो जो इहे असांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा आहिनि बिल्कुलु ऐं हू रहमतूं आहिनि असांजे लाइ सही था चओ भाउ ऐं माना किथे मां पढ़ियो आहे त माना जेकॾहिं तव्हांजो पीउ मां हिन दुनिया मां हलियो थो वञे त माना तव्हांखे केॾी बि वॾी तकलीफ़ अचे त तव्हां माना हुनजे क़बर ते वञो ऐं कुल पढ़ो ऐं माना जेको आहे हुनखे रूह खे सवाबु माना पुॼायो अलाह साईं कंदो त उहे तव्हांजूं ईंदड़ तकलीफ़ूं बि दूरि थी वेंदियूं सही था चओ बिल्कुलु हा ॿियो हिकिड़ो माना मशहूरु माना किसो आहे हदीस में त हज़रत अवेस करनी तमामु हिकिड़ो वॾो बरगज़ीदा माना जेको आहे त माना असाबी थी गुज़रियो आहे ऐं नबी साईं जिन जा जॾहिं उहिद जे जंग में माना दंद मुबारक शहीद थिया त हुन माना जेको आहे त पंहिंजी ॿची भञी छॾी हुई ऐं कंहिं माना जेको आहे मौक़े ते माना नबी साईं जिन हज़रत उमर खे ऐं हज़रत अबू बकर खे उन असाबीअ ॾांहुं मोकिलियो हुयो अलाह जो हुकुम हुयो वई जिब्राइल जो त इन्हीअ खां वञी माना दुआ घुरायो त पोइ असांजी माना हीअ माना जेको आहे त माना जेको आहे त मसइलो हल थींदो ऐं तारीख़ शायदि आहे त उहे माना जेको आहे त ॿई जेके असांजा ख़लीफ़ा आहिनि उहे ई विया आहिनि ऐं माना उन्हीअ जेको आहे त असाबीअ दुआ घुरी आहे उन खां पोइ इहो मसइलो हल थियो आहे उनजे करे त उन माना पंहिंजी माउ जेका ॿुढड़ी हुई उनजी तमामु वॾी ख़िदमत कई सही ओ कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं इलाही सुठो वाक़ियो भाउ ॿुधाए पियो पर जेको आहे ब्रेक आहे अच्छा ट्रेक आहे ट्रेक ते हलंदासीं ऐं ट्रेक खां पोइ वरी कंटिन्यू कंदासीं तमामु ख़ूबसूरत ट्रेक ऐं अव्हां यकीनन इंजॉय कयो हूंदो ऐं आउं बि इंजॉय कयो ऐं न्यू हुजनि या जेके मां हमेशह चवंदी आहियां असांजा पुराणा जेके बि गायक आहिनि या सिंगर्स आहिनि सभिनी जो आवाज़ु हिक खां हिकु आहे सो अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे कॉल बि आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां जी मुंहिंजो नालो मुमताज़ मां शहर कंगेरी खां पियो ॻाल्हायां जी मुमताज़ कीअं आहियो ठीकु ठाक जी अल्हम्दुलिल्लाह जी बिल्कुलु ठीकु ठाक ख़ैरियत आहे तव्हां ॿुधायो कीअं आहियो अल्लाह जो शुक्र मां बिल्कुलु ठीकु आहियां जी मुमताज़ छा चवणु चाहींदव जी मां इहो चवणु चाहींदुसि त बिल्कुलु माउ पीउ जो ख़िदमत करणु खपे छो जो माउ जे पेरनि जे हेठां जन्नत आहे ऐं जेकॾहिं असां माउ पीउ जो ख़िदमत कंदासीं त बहितर आहे ऐं करणु बि खपे बिल्कुलु जी बाजी मां हिकिड़ो सॉन्ग ॿुधाइणु थी चाहियां सॉन्ग ॿुधाइणु था चयो बिल्कुलु ॿुधायो जी जी ॿुधायो तुझा वायदा वफाती हो न सजा तुझा वायदा वफाती हो न सजा इन याद दवाए अरमान मिठा तुझा वायदा वफा हो न सजा तुझा वायदा वफा वाह 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 थैंक यू मुमताज़ वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ ऐं मुमताज़ बि जेको आहे तमामु ख़ूबसूरत ट्रैक बि ॿुधायो असांखे ऐं उन चयो त माउ पीउ जी ख़िदमत करणु खपे अच्छा ॾिसो
सिर्फ़ु इन लालच ते माउ पीउ जी ख़िदमत न कजे त माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे, पीउ जे चवंदा आहिनि त दरवाज़ो आहे। दिलि बि ओतिरी ई साफ़ु हुजणु खपे, ईअं न त भई ठीकु आहे असां जिॾां बि हाणे पंहिंजे माउ पीउ जी पूरी कयूं था, काफ़ी माण्हू अहिड़ा लफ़्ज़ बि ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं न हूंदो आहे। पंहिंजो दिलि बि वरी ओतिरी नियत बि साफ़ु रखणु खपे ऐं इहो बि सोचणो खपे त असांजी माउ पीउ असां कीअं पालियो आहे ऐं असां कीअं मतिलबु केतिरी तकलीफ़ुनि सां उन्हनि वॾो कयो आहे, त उन जे ई करे त अलाह साईं उन्हनि जा दर्जा जेके आहिनि एतिरा बुलंद रखिया आहिनि, त उहा शइ बि ज़हन में रखंदा कयो। ईअं न त माना दिलि में हिकिड़ी हुजे ऐं चवंदा आहिनि त ॿाहिरि वरी असां पंहिंजे माउ पीउ जी ख़ुशामद कयूं, ईअं न हूंदो आहे। या दुनिया खे ॾेखारण जे लाइ त भई फलाणे पंहिंजे माउ पीउ जो एतिरो ख़्यालु रखे, पंहिंजी दिलि सां कयो। सिर्फ़ु हिन दुनिया में सिर्फ़ु अलाह साईं ई राज़ी रखिणो आहे, छो जो उहो राज़ी त माना दुनिया राज़ी, बाक़ी दुनिया राज़ी हूंदी अलाह राज़ी न हूंदो त कहिड़ो फ़ाइदो थी वियो। सो बहरहाल ब्रेक आहे। अच्छा, ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक वठंदासीं। अच्छा, उहा बादशाह वारी ॻाल्हि मूंखां अध में रहिजे, उहा असां ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक। ऐं ब्रेक ते हुयासीं, ट्रेक खां पोइ असां ब्रेक ते हलियासीं। ब्रेक बि जेको आहे ज़रूरी हूंदो आहे लाइफ में। सो अब बादशाह जी ॻाल्हि कयां पई त हिकिड़ो बादशाह हो, ऐं बादशाह हो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन वटि छा न हुयो, पर हू पंहिंजी माउ खे बिल्कुलु विसारे चुको हुयो। उनजी माउ वीचारी हितां हुतां जूं ठोकरूं खाई करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। हिकु ॾींहुं बादशाह जेको आहे उहो इलाही बीमार थियो, मतिलबु मुंहिंजो आख़िरी टाइम आयो, इलाही बीमार थियो, मतिलबु ॾाढो सख़्तु बीमार थियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मतिलबु हुनजा हू हुया जेके कंदा आहिनि बादशाह जा, छा चवंदा आहिनि, जेके कमकार कंदा आहिनि माण्हू, उहे विया। उन्हनि चयो त बादशाह इलाही बीमार आहे, तव्हां माना उनजे लाइ दुआ कयो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो त हुननि चयो त हीअ त इलाही तकलीफ़ में आहे ऐं हिन जो साह जेको आहे उहो नथो परवास थिए न। त पोइ उन चयो त हिन अहिड़ो कुझु कयो आहे, ऐं माण्हू दुनिया सॼी हुनजी तारीफ़ूं करे त बादशाह पंहिंजी जाइ ते आहे, पर हर कंहिंजी मदद कंदो आहे, न वॾाई अथसि न कुझु अथसि, मतिलबु हीअं। पर हिन खे एतिरी तकलीफ़ अलाह साईं छो ॾिनी आहे ऐं हीअं एतिरी तकलीफ़ में छो आहे? माना तव्हां अलाह साईं जा प्यारा आहियो, असां जो आख़िरी नबी आहे, तूं माना दुआ कर त हिन जो साह जेको आहे उहो निकिरी वञे या हिन जो रूह परवास थिए आसानी सां। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त सभु ख़बर पइजी वई, फ़रिश्तो आयो, उन चयो त हीअ वजह आहे जंहिंजे करे हिन खे एतिरी तकलीफ़ आहे। मां तव्हांखे उहा वजह ॿुधायां थी, पर कॉल बि आहे, ज़्यादा होल्ड न कराईंदमि उन्हनि खे, कॉल वठूं था पोइ तव्हांखे कंटिन्यू ॿुधायां थी। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु किथां खां भाउ? मां कोयटा खां ॻाल्हायां थो। कोयटा खां ॻाल्हायो था? जी आओ जी। अदा, टीवी जो वॉल्यूम ऑन आहे भाउ? जी ना, अभी बिजली सामने वाले लाठी बिजली टीवी जो वॉल्यूम ना है अभी। अच्छा, चलो ठीकु आहे, कॾहिं कॾहिं लाइन में ई थींदा। प्रोग्राम ॾिसो पिया भाउ? जी आओ। लाइट ई वई आहे तव्हां वटि? महिरबानी। अच्छा अदा, लाइट ई न आहे तव्हां वटि, त टॉपिक ॿुधो आहे अलाए कोन? ना अभी टॉपिक पे ओ अदा जी लाइन में थोरो मसइलो हुयो ऐं टॉपिक ते ॻाल्हाइणु चाहे पियो, पर न थी सघी ॻाल्हि ॿोल। सो बहरहाल हिकिड़ो फ़रिश्तो आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, उन चयो त हीअ वजह आहे जंहिंजे करे हीअ एतिरी तकलीफ़ में आहे। त उन चयो त हिन जी हिकिड़ी माउ आहे जेका मतिलबु हिन सां नाराज़ आहे, इन जे करे हिन त हुननि ॻोल्हा कई त हिन जी माउ आहे, हाणे किथे न किथे हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त उहा त हूंदी ई हूंदी। हिननि ॻोल्हे फ़ोले हुनजी माउ खे, बादशाह जी माउ खे जेको आहे न ॻोल्हे लथो। हुननि जॾहिं उते विया त ॾिठनि त हिकिड़ी सफ़ा नंढड़ी झूपड़ी आहे ग़रीबाणी, ऐं जंहिंमें उहा माना वेठी हुई, ऐं बिल्कुलु ज़ईफ़ी वारी हालत में उहा वेठी हुई, ऐं हूअ ज़ारो क़तार माना रोईंदी हुई। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुनजो जेको पीउ सॉरी जेको पुटु हुयो उहो बादशाह हो, ऐं हू हुनखे बिल्कुलु विसारे चुको हुयो। त हुनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो पुटु त यादि त हूंदो। सो बहरहाल हूअ छा रोई चवंदी हुई, छा कंदी हुई, इहो बि मां तव्हांखे बाद में ॿुधायां थी। कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अज़रा, छा हाल आहे? मां बिल्कुलु ठीकु आहियां जी, तव्हां ॿुधायो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, खैरियत आहे, अल्लाह जा करम। अमीरा बल्कि टाउन खां तव्हांजे नाले जे अॻियां मुंहिंजे घर में बि आहे। बिल्कुलु, कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे अहसान। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? ठीकु ठाक, प्रोग्राम ॾिसो पिया? जी माशाअल्लाह, ॾाढा सुठा पिया लॻो, ॾाढी प्यारी थी लॻेव। थैंक यू सो मच जी। छा चवणु चाहींदो? माउ बाप जे हिसाब सां टॉपिक रखियो आहे न? जी
अलाह ई ॾाढो प्यारो आहे जंहिं वटि खां मां बाप छिड़ी विया न त मां त इहो चवंदो कोई ख़ुदा पंहिंजे अबे अमर जी इज़त कयो अबो अमर आहे त दुनिया आहे अबो अमर न आहे त कुझु बि न आहे मुंहिंजा माउ पीउ मरी विया आहिनि सही त मूं त न आहिनि न अॻियां जेके मां तव्हांजे अॻियां शेयर कयां सही मुंहिंजी अमर जी पर्स जी पर मतिलबु साल अञा कोन थियो अथसि त अहिड़ी हालत में मां विया अञा ईश्वरनि सां मूंखां ॻाल्हाए हिनखे पार त करे हिनखे हिनजो ख़्यालु रखो हिनखे खाधो सुठो ॾियो मां रोई चयोमांसि अमर मां तुंहिंजे खाधे लाइ कॾहिं मां तोखे ॾिसणु आई आहियां तूं मूंखां ॻाल्हाए न पार तूं करे वई भाउनि खे भेनरुनि खे अॼु माउ पीउ वियो त केरु पुछण वारो बि कोन्हे केरु हाल वंडण वारो बि कोन्हे त माउ पीउ जो ख़्यालु रखो अबे अमर जो ख़्यालु रखो हिन खां वधीक ॿी हस्ती आहे ई कान बिल्कुलु सही था चओ तो माउ पीउ आहे न त सम्झ दुनिया आहे माउ पीउ न आहे न कुझु बि कोन्हे को हे दुनिया ख़ाली आहे मूंखे ईअं लॻंदे मां चवंदी दुनिया ख़ाली मां पंहिंजे पाण खे बचा बि आहिनि पर अबे अमर जी जॻह ई पंहिंजी आहे न चवंदी आहे अमर न आहे त ॼण मुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे हीअ दुनिया ख़ाली आहे मां अकेली आहियां ऐं उहे भाइर बि गंज आहिनि भेनर बि गंज आहिनि लेकिन छा आहे त मतिलबु माउ पीउ वारो प्यारु न आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर को पंहिंजे मतिलबु लाइफ में बिज़ी आहे माउ खे त वरी बि पंहिंजा सभु बच्चा यादि ईंदा आहिनि सभु लेकिन मां न आहे त कुझु बि न आहे चवां पई हल भा जॾहिं अमर माना ॻाल्हाए न पई सघे हिन दुनिया में त ईश्वर सां चवेनि पई त हिनजो ख़्यालु रखो जॾहिं दुनिया छॾे वई त अॻियां उहो मंज़र खां विसरे कोन थो त मां वियसि त अमर जो रुॻो मयसि ॾिठुमि त सॼी राति ईअं मूं गुज़ारियो मूं चयो हल भणा मुंहिंजी अमर अॼु ॾे तो छॾियो त अॼु मूंखां केरु पुछण वारो बि कोन्हे त तूं ईअं आई या तूं बुखी आई या तूं कहिड़े हाल में आई अबो अमर आहे बिल्कुलु ऐं अहिड़ा अलॻि तव्हांखे हिमत अहिड़ा ताक़त रखो जो जिन वटि आहे हुनखे क़दुरु थिए जिन वटि न आहे त उहे ॾसनि पंहिंजी हाल बयानु कनि त माउ पीउ छा आहे सही ॻाल्हि आहे मुंहिंजी अमर हूंदी मां चवंदी मां वॾी अमीर आहियां पर हींअर तव्हांखे मां वॾी माना ग़रीब ऐं मां एॾी ॾुखायल आहियां जो मां कंहिं ॿिए जो ॾुख ॾिसी मां रोई ॾींदी आहियां चवंदी आहे जिन वटि शायदि जेका मुंहिंजे दिलि ते गुज़रियल हूंदो इहा गुज़रंदी हूंदी बिल्कुलु बिल्कुलु ऐं थोरो तव्हां इमोशनल बि थी विया अलाह साईं तव्हांजी अम्मा जी मग़फ़िरत कंदो ऐं इहो ई चवंदसि पर वाक़ई में जंहिंजा माउ पीउ आहिनि तव्हां उन्हनि जी इज़त कयो क़दुरु कयो ऐं ॾिसो जंहिंजा न आहिनि उन्हनि खे पोइ बाद में क़दुरु थिए थो या फीलिंग्स अचनि थियूं ऐं हमेशह धीउ जेको आहे वधीक पंहिंजे माउ हुजे या पीउ हुजे पीउ खे हमेशह पंहिंजे पुट ते फ़ख़्रु रहियो आहे पर धीउ हमेशह वधीक ख़्यालु कयो आहे कॾहिं बि पुट पीउ जो ओतिरो ख़्यालु कोन्हे कयो जेतिरो धीउ कयो आहे मतिलबु मुआशिरे में जेकॾहिं असां रेशो ॾिसंदासीं न त असांखे धीउनि जो रेशो वधीक लॻंदो त जेके पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु कंदियूं आहिनि माउ जो त कंदियूं ई कंदियूं आहिनि पीउ जो बि कंदियूं आहिनि ऐं पीउ जो शायदि अञा वधीक कंदियूं आहिनि जॾहिं हुनजो पीउ ज़ईफ़ थी वेंदो आहे छो जो हमेशह पीअर चवंदा आहिनि काफ़ी ईअं हूंदा आहिनि काफ़ी त पंहिंजे धीउनि खे वधीक प्यारु कंदा आहिनि ऐं पुटनि खां वधीक दर्जो ॾींदा आहिनि पर काफ़ी जीअं असां जो मतिलबु जंहिं हुन दुनिया में हलूं था उथूं वेहूं था त उते ॾिठो इहो थो वञे त पीउ जेको आहे पंहिंजे पुट ते वधीक फ़ख़्रु कंदो आहे ऐं पुट जे लाइ चवंदो आहे त हिन वटि हर शइ हुजे हीउ ॿाहिरि मुंहिंजो नालो हीउ रोशन करण वारो आहे बेशक आहे उनजो नसुलु वधाइण वारो आहे बेशक आहे पर जॾहिं ख़्याल जी ॻाल्हि ईंदी आहे न त पीउ जो हुजे ख़्यालु या माउ जो हुजे उहो धीउ रखियो आहे पोइ धीउ जी भली शादी थियल हुजे धीउ भली कुंवारी हुजे पर धीउ हमेशह पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखंदी आहे ऐं 100% रखंदी आहे कॾहिं बि हुन इहो कोन सोचींदी त यार मुंहिंजे पीउ मुंहिंजे भाउ खे वधीक प्यारु कयो वधीक पढ़ायो वधीक ॾिनो वधीक सभु कुझु कयो मूंखे त एतिरो कोन कयईं मां छो हुनजो ख़्यालु कयां पर न उनखे उहे सभु शयूं विसरी वेंदियूं आहिनि उनखे सिर्फ़ु पंहिंजे पीउ माउ जी तकलीफ़ यादि ईंदी आहे त हिन वक़्तु मुंहिंजो पीउ या मुंहिंजी माउ तकलीफ़ में आहे त जेतिरो थी सघे ऐं जेतिरो मुंहिंजे वस में आहे त मां हिननि जी तकलीफ़ खे दूरि कयां पोइ पंहिंजे साहुरनि सां विढ़ंदियूं पंहिंजे मुड़ुस सां विढ़ंदियूं काफ़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां सभिनी जिन छोकिरियुनि जी शादी थी आहे सभु अलॻि त कोन था रहनि या सभिनी जा साहुरा बि सुठा न हूंदा आहिनि सभिनी खे घर बि सुठा न आहिनि मिलंदा कंहिं जा हूंदा आहिनि जेके रोक टोक न आहिनि कंदा या तू में न आहे थींदी न त मतिलबु इहो हमेशह असांजे मुआशिरे में इहो चयो वेंदो आहे त भई माउ पीउ खे थी ॾे हीअं थी करे हूअं थी करे पर जेसीं ताईं माउ पीउ जहिड़ो आहे न त दिलि माना मञंदी न आहे त हिननि खे कुझु न ॾियूं सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम कॉल टीवी जो वॉल्यूम ऑन आहे सो बहरहाल आउं बादशाह वारी ॻाल्हि कंटिन्यू कंदसि त जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उते पहुता सभु माण्हू उते सहाबी सभु पहुता त उहा हिकिड़ी ज़ईफ़ जेका आहे उहा झोपड़ी में वेठी त उनखे मतिलबु
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त तुंहिंजो जेको पुटु आहे उहो हिनमहिल मतिलबु अहिड़ी हालति सकरात वारी हालति में आहे ऐं उनजो साह जेको आहे उहो नथो निकिरे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण चयो त मतिलबु जेसीं ताईं तूं उनखे माफ़ु न कंदीअ तेसि ताईं मां बि कुझु नथो करे सघां त तूं उनखे माफ़ु कर। त हुनजो एतिरो शायदि उन दिलि ॾुखायो उन बादशाह पंहिंजी माउ जो एतिरो दिलि ॾुखायो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो बादशाही में रहे थो दुनिया जी हेल्प करे थो माउ उनजी ईअं रही त उनजो को शायदि अहिड़ो अमल हुयो पंहिंजी माउ जो हुन ईअं दिलि ॾुखायो त उनजी माउ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि चई छॾियो त मां माफ़ु न कंदमि। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हैरान थिया त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे माउ माफ़ु नथी करे त मां बि इन में कुझु नथो करे सघां। त हुनजो त फ़रिश्तनि खे चई त ठीकु आहे हाणे हिनजी माउ आहे हीअ माफ़ु नथी करे ऐं इनजो एतिरो ई दिलि ॾुखायो आहे त हीअ माना हुनखे माफ़ु नथी करे सघे। त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हाणे हीअं कयो हीअं हिनजो साह न वेंदो हिनखे माना वॾी बाहि ॿारो ऐं उन बाहि जे विच में हिनखे टंगियो। उन खां पोइ ई मतिलबु हिन जो अंत माना थी थो सघे न त मतिलबु हे नथो हिन रूह परवाज़ न थींदो हिन एतिरी तकलीफ़ में। त हुन एतिरो हुन पंहिंजी माउ खे आज़ायो जेका माना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण ते बि हुनखे माफ़ु न पई करे पर जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाहि में विझण जी ॻाल्हि कई हुन जीअरे खे हुनजे पुट खे त उन टाइम चयईंसि त तूं काइनात जो मालिक आहीं ऐं तव्हां मूं वटि हली आया हो त मां पंहिंजे पुट खे मतिलबु तुंहिंजे सदके माफ़ु थी कयां ऐं तव्हां बि माफ़ु कयो ऐं अलाह जे हुज़ूर माना दुआ कयो त मुंहिंजो पुट जी मग़फ़िरत थिए ऐं मुंहिंजे पुट जो साह निकिरी वञे। त उतां मतिलबु असांखे इहो मैसेज मिलियो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो चयो त इहा हूंदी आहे माउ जेका इहा बि बर्दाश्त न करे सघी त मुंहिंजे पुट खे जेको आहे बाहि में था विझनि ऐं हुन पंहिंजो सभु कुझु जेको बि हुन सां थियो हुयो उहो सभु कुझु माफ़ु करे ऐं पंहिंजे पुट जी मग़फ़िरत कराई। सो माउ इहा हूंदी आहे ऐं शायदि पुटु या धीउ एॾी वॾी क़ुर्बानी नथो ॾेई सघे। असां शायदि असां पंहिंजे माउ पीउ जे लाइ एतिरो कुझु नथा करे सघूं जेतिरो माउ या पीउ कंदो आहे। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बदीन सां बशीर अहमद पठान थो ॻाल्हायां। जी बशीर भाउ कीअं आहियो ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह दुआउनि सां भेण तव्हां ख़ुशि आहे तबियत सही आहे पूरी टीम ख़ुशि आहे? अल्लाह जो शुक्र आहे असां बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां ॿुधायो? अल्लाह ताला जे एहसान जी अॼु टॉपिक तमामु बहितरीन आहे। जी त मां हिकिड़ी माउ पीउ ॿई जेके हूंदा आहिनि अज़ीम हूंदा आहिनि बिल्कुलु उनजी एतिराम करणु खपे छो त अॼुकल्ह जेको आहे न माण्हू जेके आहिनि एतिराम घटि था कनि माउ पीउ जो। सही जी हिकु जेको वाक़ियो आहे त हिकिड़ो माई हुई हुनजो ॿारु हो जी पोइ ॿी माई चयोसि न इहो मुंहिंजो ॿारु आहे त पोइ हुते जहिड़ो थी पियो पोइ अगरि तली वरितो अदालत में वियो त अगरि तली फ़ैसिलो कयो सही त हाणे ईअं था करियूं तलवार खणी हिन में ॿ हथ था करियूं सही हिकिड़ो हुनखे ॾींदासीं ॿी खे ॾींदासीं। पोइ इहो हिकिड़ी माउ चयो ऐं जेकी असली माउ हुई हुनखे ठीकु आहे सॼो हुनखे ॾेई छॾियो हुनखे हथु न करियो सही पर ॿी जेकी ओ कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं जेको आहे जेको अदा बशीर वाक़ियो ॿुधाए पियो न ऐं शायदि उहो ई आहे जेको मूंखे बि मुंहिंजो बि पढ़ियलु आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदसि पर ब्रेक जो टाइम थियो आहे। ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी करे वेलकम बैक प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं तमामु घणी ख़ुशी थींदी आहे मूंखे जॾहिं तव्हां टॉपिक जे हवाले सां चवंदा आहियो त टॉपिक सुठा आहिनि। त अॼु ज़ाहिरी ॻाल्हि मूंखे इहो ज़हन में आयो त इहो टॉपिक हुजणु खपे छो जो काफ़ी ॾींहंनि खां असां माउ ऐं पीउ जे हिसाब सां टॉपिक रखियो बि कोन हुयोसीं हिन प्रोग्राम में ऐं सो ॾिसो माउ पीउ जहिड़ी हस्ती ते त जेतिरो बि ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे जेतिरी उन्हनि जी मतिलबु तव्हां ख़िदमत कयो तारीफ़ कयो ओतिरी घटि आहे पर ख़्यालु कंदा कयो त तव्हां जेके ॿिए दुनिया जूं परेशानियूं आहिनि या तव्हांजा जेके ॿिए दुनियावी कम आहिनि उहे त सभु थींदा रहंदा आहिनि पर फस्ट ऑफ ऑल अगरि तव्हां पंहिंजे माउ पीउ जो शायदि ख़्यालु रखी ऐं उहे वरी कमु कंदव त तव्हांखे दुनियावी तकलीफ़ूं कोन थींदियूं छो जो तव्हां पंहिंजूं तकलीफ़ूं मिटाए करे वरी पोइ घर खां निकिरो था ऐं काफ़ी माण्हू वरी अहिड़ा आहिनि त तकलीफ़ूं ॾी करे निकिरंदा आहिनि त पोइ वरी पंहिंजी राह में उन्हनि जी तकलीफ़ूं अची वेंदियूं आहिनि। सो कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम केरु किथां खां? मां अजरा काके पुटु थी ॻाल्हायां घोट मारू काके पुटनि खां। अच्छा वेलकम किथां कीअं आहियो ठीकु आहियो? ठीकु आहे तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो ठीकु ठाक प्रोग्राम ॾिसो पिया?
हा मां हाणे बिजली बंदि प्रोग्राम तव्हांजो प्रोग्राम हले पियो जी जी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि माउ जे बारे में ॿुधाई जी जी असां टॉपिक ई अॼु जो इहो आहे त माउ पीउ त तव्हां कुझु छा ॻाल्हाइणु चाहींदव माउ पीउ जे हवाले सां? अॼु असां माना नंढा हुआसीं इहा यादगिरी न आहे असां पीउ गुज़ारे वियो अच्छा पोइ सही असांजी माउ माना असांखे पालियो न पायो सही मतिलबु माउ जो त को रिश्तो ई न आहे सही असां ॼमण बि हाणे गुज़ारे पोइ असां मां वेंदी हुअमि यूनिवर्सिटी वञा बि मां पंहिंजी माउ खे वठी वेंदी हुअमि अच्छा माशाल्लाह मतिलबु जाॾे वञा पंहिंजी माउ खे वठी वेंदो पर माउ जहिड़ो को रिश्तो न हूंदो न थींदो बि हा रिश्ता बिल्कुलु सभु घणा आहिनि पर माउ जो रिश्तो अञा वधीक आहे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु सही असां माउ जो आहे न जबर जहिड़ी टेका धीअ जे लाइ बिल्कुलु धीअ जे लाइ माउ एतिरी आहे मुंहिंजो गलो ख़राबु आहे तॾहिं आवाज़ ईअं थो अचे न न पर सही माउ पियो अचे जे लाइ आवाज़ मां छा चवां सही ॻाल्हि उहो लफ़्ज़ ई न आहिनि जो मां माउ जे लाइ चवां आहे बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ जेतिरो बि माउ हुननि जो अनमोल रिश्तो अनमोल असांजी अमर हाणे गुज़ारे वई आहे सही जॾहिं बि असां पंहिंजी भेनर वेहंदा आहियूं कंदा आहियूं पंहिंजी माउ खे यादि कंदा आहियूं पोइ मां जाॾे बि हाणे वेंदी आहियां काॾे बि चवंदी हुयमि मां पंहिंजी माउ खे वठी काॾे बि वञा सही हाणे चवंदी अमा ई न आहे त सभिनी हर शइ बेबुनियाद आहे पंहिंजी माउ माउ आहे बिल्कुलु सही था चओ अलाह माउ साईं हर सभिनी खे माउ बख़्शे ॾे आमीन पर आमीन जेतिरी माउ जो रिश्तो आहे न उहो को रिश्तो थींदो ई न सही ऐं जेके पंहिंजे माउ पीउ जी नथा इज़त कनि उन्हनि लाइ छा चवंदव तव्हां? ऐं तव्हांजो आवाज़ थोरो घटि थो अचे मां चयो जेके माण्हू माउ पीउ जहिड़ी शइ उन्हनि वटि मौजूदु आहे उहे पंहिंजी माउ पीउ जी एतिरी इज़त न कंदा आहिनि एतिरो ख़्यालु न आहिनि रखंदा उन्हनि लाइ छा चवंदव तव्हां? अॼु हाणे घटि हेॾे नथा कनि माउ जी इज़त जेतिरो पीउ माउ जी इज़त कजे नी ओड़ी त का हाणे तमामु घटि थी वियो आहे पुट या माउ खे फिटी करे हलिया था वञनि जेके धीअ रही आहिनि पीउ माउ जे कमु ईंदियूं आहिनि चवंदा आहिनि माण्हू पुट ॼमनि पुट न पर न धीउ जेतिरो माउ जो पीउ जो ख़्यालु करे पुट नथो करे सघे नथो करे बिल्कुलु सही आहे सो दी वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ ऐं अलाह साईं तव्हांजी माउ जी मग़फ़िरत फरमाए ऐं काफ़ी अॼु जेके असांजा कॉलर्स आहिनि अधूं इलाही इमोशनल थी वियूं जिन जा माउ पीउ हिन दुनिया मां हलिया विया आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हांजा माउ पीउ न हूंदा आहिनि त जिथे माउ या पीउ जो नालो ईंदो आहे त तव्हांखे पोइ यादि ईंदी आहे त असांजा माउ पीउ बि हूंदा हुया या असांजा माउ पीउ बि काश हुजनि ऐं वाक़ई में ईअं दुनिया आहे मतिलबु हले वञण खां पोइ चवंदा आहिनि यार काश ही माण्हू हुजे मां हिन जे लाइ हीअं कयां मां हूअं कयां पर पहिरियां असां न आहियूं कंदा पहिरियां असां पंहिंजी मतिलबु उहा ई नफ़्सा नफ़्सी में गुम हूंदा आहियूं उहो ई मतिलबु टेंशन उहो ई मतिलबु कंहिंखे जॉब जो टेंशन हूंदो कंहिंखे सैलरी जो हूंदो कंहिंखे कहिड़ी शइ जो हूंदो मतिलबु की असां टाइम ते नथा पुॼूं असांखे इहो डपु हूंदो आहे असांजो बॉस असांखे दड़का ॾींदो या असांजो जेको आहे जिथे असां कमु कयूं था उते असांखे दड़का मिलंदा पर असांखे इहो डपु न आहे हूंदो त असांखे मतिलबु जंहिंखे जवाबु ॾियणो आहे उनखे असां छा जवाबु ॾींदासीं उन जे लाइ त असां कुझु कयो ई कोन्हे को सो बहरहाल कॉल आई कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां किप्रो खां दिव्या शर्मा किप्रो खां दिव्या शर्मा दिव्या शर्मा कीअं आहियो दिव्या जी जी असां ठीकु आहियूं जी छा टॉपिक हो न पेरेंट्स जे बारे में जी जी आहे छा चवणु चाहींदो जी जी ऐं पंहिंजे बाबा जो नालो चवणु चाहींदसि त मुंहिंजे बाबा जी हीअं डेथ थी वई आहे 4 महीना थिया आहिनि अच्छा जी छा चवंदव मुंहिंजो बाबा जाम सुठो मुंहिंजो बाबा कोन मुंहिंजो दोस्त हो वाह वाह सही जेकी बि मुंहिंजी ॻाल्हि हूंदी ऐं हर ॻाल्हि हुनखे शेयर कंदी हाणे उहो कोन त मुंहिंजे लाइ कुझु कोन मतिलबु ऐं इहो चवंदसि त जीअं तव्हां चओ था 4 महीना थिया आहिनि मुंहिंजे बाबा जी डेथ थी वई आहे ऐं तव्हां चओ था मुंहिंजो बाबा न मुंहिंजो दोस्त हुयो त केतिरो तव्हांजी लाइफ ते फ़र्क़ु पियो आहे असां लाइफ में जाम एतिरो फ़र्क़ु पियो हाणे त मुंहिंजे लाइ शायदि ॿियो कुझु बि कोन आहे मुंहिंजे लाइ सही मुंहिंजी मदर आहे पर मदर मुंहिंजो बाबा हो न उहो मुंहिंजे लाइ सभु कुझु हो मतिलबु तव्हां ॻाल्हाईंदो मुंहिंजे गले में अलाए छा थिए थो तव्हांजे मतिलबु तव्हां पंहिंजे बाबा सां घणो क्लोज़ हुयो जी जी जाम क्लोज़ थी विया हर वक़्तु हुन सां गॾु केॾी महिल जेॾा वेंदो हुन सां गॾु गॾु चलो अलाह साईं तव्हांजे बाबा जी मग़फ़िरत फरमाईंदो पर तव्हां पंहिंजे माउ जो बि ख़्यालु रखो
छो जो माउ जॾहिं हस्ती बि न आहे मिलंदी हाणे इबादत कंदी आहे त पंहिंजे बाबा जी तस्वीर ॾिसी मुस्कुराईंदी आहे अॻे हथ ॿधंदी हुई हाणे छा कंदी हाणे जी तस्वीर ॾिसी मुस्कुराईंदी आहे हा त उहो मूंखे मुस्कुराईंदे ॾिसंदो मूंखे सही खिलंदो हो पाण अच्छा मतिलबु ख़ुशि थींदो हुयो सही हा ख़ुशि थींदो रोड एक्सीडेंट थी वियो त बाबा जो 4 महीना थिया आहिनि बसि अलाह साईं अॻिते ख़ैरु कंदो ऐं तव्हां पंहिंजी माउ जो खोड़ सारो ख़्यालु रखो छो जो तव्हां हाणे उनजो सहारो हू तव्हांजो सहारो आहे त पंहिंजी माउ जो खोड़ सारो ख़्यालु रखो ठीकु आहे दिव्या जी 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 ओके मुंहिंजे बाबा जे नाले तव्हां हलाईंदा जी जी ॿुधायो को सॉन्ग आहे तव्हांजे ज़हन में सिंधी सॉन्ग उर्दू हा सिंधी 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 हा हर जाए फिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी चलो ठीकु आहे ओके दिव्या अल्लाह हाफ़िज़ ऐं जेको आहे ही जेको ट्रैक आहे ऐं इहो ई मतिलबु चवंदसि त जंहिं जा माउ पीउ हिन दुनिया मां हलिया विया आहिनि अलाह साईं सभिनी खे जन्नत में जॻह ॾे अलाह साईं सभिनी खे जन्नत नसीब करे स्पेशली दिव्या जेको आहे पंहिंजे बाबा जे लाइ ही सॉन्ग हलाए थी त असां सभु गॾिजी ॿुधूं था वेलकम बैक ऐं तमामु ख़ूबसूरत ट्रैक तव्हां ॿुधो ऐं ॾिसो सॉन्ग्स जेके आहिनि उहे असांजा सैड हुजनि या हैप्पी मूड वारा हुजनि उन्हनि में को न को मैसेज हूंदो आहे ऐं हीअ सॉन्ग बि अहिड़ो ई आहे त जेको मतिलबु रोआरण वारो ऐं इंसानु रोई बि वेहे छो जो पंहिंजा सभिनी खे यादि ईंदा आहिनि दुख जे टाइम ते या असां को अहिड़ो शेर पढ़ंदा आहियूं या असां को अहिड़ो सॉन्ग ॿुधंदा आहियूं त जेको असांखां परे हलियो वेंदो आहे असांखे फ़ौरन उहो माण्हू यादि अची वेंदो आहे सो बहरहाल ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं अॼु जो असांजो टॉपिक तमामु सुठो सभई ॻाल्हाइनि पिया टॉपिक ते ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे ख़ूबसूरत टॉपिक रखियो आहे सो कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मां रज़िया थी ॻाल्हायां सखर खां जी अदी रज़िया कीअं आहियो ठीकु ठाक अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु तबियत सही अथव अल्लाह जो शुक्र तव्हां ॿुधायो हा भेण असां बि ठीकु आहियूं जी प्रोग्राम ॾिसो पिया हा प्रोग्राम ॾिसां थी जी छा चवंदो माउ पीउ जो टॉपिक रखियो अथव नी अॼु माउ पीउ जे लाइ जेतिरो बि इंसानु ॻाल्हाए ओतिरो घटि आहे बिल्कुलु माउ जा पीउ जिन जे पेरनि जे हेठां जन्नत आहे सही हा माउ जॾहिं असांजो पीउ जो इंतकाल थी वियो त असांजी माउ हुई माउ अहिड़ी शइ हुई जो सभिनी भेनरुनि भाइनि खे मिलाए वेठी हुई सही सभिनी सां प्यार कंदी हिकु जहिड़ो ई सही जॾहिं हाणे मुंहिंजी माउ वई तॾहिं चवंदा न माउ जी दुआ जन्नत जी दुआ हूंदी आहे बिल्कुलु सही जन्नत जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि दुआ क़बूल थींदी आहे माउ जी जेकी बि पंहिंजे औलाद खे दुआ ॾींदी आहे उहा क़बूल थींदी आहे सही जॾहिं हुनजो इंतकाल थी वियो त ईअं पियो लॻे ॼण त घर में अंधेरो थी वियो आहे सही माउ अहिड़ी शइ आहे माउ जे लाइ जेतिरो बि असां ॻाल्हायूं ओतिरो ई घटि आहे भेण जेको बि ॻाल्हाए सही सही जेको बि ॻाल्हि करे माउ अहिड़ी शइ आहे माउ चवंदा आहिनि बिना लालच आहे माउ का लालच औलाद में न रखंदी आहे सही औलाद में बिल्कुलु न रखंदी आहे उहा न चाहींदी आहे त मूंखे औलाद हीअ ॾे जा हीअ शइ ॾे जा उहा ॾे औलाद खे खपे त माउ जो घणे में घणो ख्यालु रखे चाहे हुनजो पुटु हुजे चाहे हुनजी धीअ हुजे जेके बि बचा हुजनि माउ जो वधि में वधि ख्यालु रखियो वञे जिन वटि आहिनि माउ उहे ख़ुशि नसीब माण्हू आहिनि असां वटि पीउ माउ हलियो वियो आहे हिन दुनिया खां त असांखे ख़बर आहे त छा आहे सही ॿाहिरि भेनर हर कोई पंहिंजे घर में ख़ुशि बिल्कुलु माउ जेकी हूंदी न त सभई औलाद खे मिलाए वेठी हूंदी जॾहिं हुनजो मुंहिंजी माउ जो इंतकाल थी वियो त मुंहिंजे भाउ चयो हलो जी 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 ॿुधो पिया मुंहिंजे भाउ चयो अॼु दुआ जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि असांजा बिल्कुलु माउ अहिड़ी शइ आहे सही था चओ अलाह साईं जेको आहे तव्हां सबर ॾींदो ऐं अलाह साईं तव्हांजे माउ पीउ जी मग़फ़िरत फरमाईंदो उहा ई ॻाल्हि आहे त ॾिसो जंहिंजा न आहिनि माउ पीउ त उहे मतिलबु केतिरो हिकिड़ो सभई अॼु त तक़रीबन सभई रुना आहिनि कॉल ते ऐं इमोशनल थी विया सभु
छो जो ॾिसो टॉपिक केॾो सेंसिटिव आहे ऐं वाक़ई में उन ते जेतिरो असां ॻाल्हायूं ओतिरो घटि हूंदो आहे। उहा ई ॻाल्हि त माउ पीउ जेको आहे औलाद थोरी पकी हूंदी आहे ऐं माउ पीउ त माउ पीउ आहे, पर वरी पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखो, जेतिरो थी सघे उन्हनि जी इज़त कयो, जेतिरो थी सघे उन्हनि खां दुआऊं वठो। छो जो चवंदा आहिनि उहे त माण्हू ख़ुशनसीब आहिनि जिन जा माउ पीउ ज़िंदा आहिनि, त मतिलबु उहे उन्हनि खां दुआ वठनि। बाक़ी असां ॿियनि शयुनि में ॿियनि नफ़्सा नफ़्सी इहो दौरु आहे, असां ॿिए हंधि भॼंदा रहंदा आहियूं। असांखे इहा न आहे ख़बर पवंदी त जेके असली जेके पीर मुर्शिद असांजा आहिनि उहे असांजे घर में ई वेठा आहिनि, पर असां ॿियनि पीरनि मुर्शिदनि में भॼंदा आहियूं। असांजे लाइ ईअं दुआ कयो, असांखे सॻो पढ़ी ॾियो, असांखे हीअं थियो आहे हूअं थियो आहे, पर माउ पीउ जे लाइ मतिलबु घटि आहे। ऐं आउं स्पेशली पुटनि खे इहो मतिलबु अर्ज़ु कंदसि त बराए महिरबानी जेको तव्हां पंहिंजी शादियुनि खां पोइ एतिरो चेंज थी वेंदा आहियो न, त तव्हां बि वरी माउ पीउ थींदव, जंहिंसां तव्हां शादी कई आहे उहा लाडली बि कॾहिं माउ थींदी, त पोइ वरी उनखे बि ख़बर पवंदी त अगरि उनजो पुटु उनजी एतिरी इज़त न करे ऐं मतिलबु तव्हांखे छॾे हलियो वञे त तव्हांखे पोइ ख़बर पवंदी। फ़िलहालु त तव्हां जेके अहिड़ियूं मतिलबु सभिनी खे नथी चवां, जेके आहिनि उन्हनि जे लाइ मुंहिंजो मैसेज आहे त जेके नुंहुं आहियो, जेके अची घर में पुट खसे हलियूं थियूं वञो, त तव्हां बि कॾहिं माइरियूं थींदियूं ऐं तव्हांजा बि पुट तव्हां खां जेको पोइ परे हलिया वेंदा, तव्हांजो नुंहुं तव्हां सां ईअं कंदियूं त पोइ शायदि तव्हांखे ख़बर पवंदी। पर फ़िलहालु तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त उन स्टेज ते ईंदव त पोइ ख़बर पवंदव त तव्हां केॾो वॾो कबीरा गुनाह कयो आहे जंहिंजी सज़ा तव्हांखे अलाह साईं ॾींदो। ऐं बाक़ाइदे दुनिया इहे मख़फ़ात अमल आहे, उअं ई बि असां चवंदा आहियूं असां कंहिं माण्हू सां ग़लति कंदासीं त असां सां थींदो, पर हिते तव्हां पंहिंजी माना दीन बि विञायो था, दुनिया बि विञायो था, जन्नत बि विञायो था, जन्नत जो दरवाज़ो बि तव्हां पंहिंजो बंदि कयो था, त पोइ तव्हां कीअं चवंदव त तव्हां लाइफ में सुखिया कोन रहंदव कॾहिं बि। सो हमेशह पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो, हमेशह पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु रखो ऐं हमेशह जेको आहे उन्हनि खे राज़ी रखो। अलाह साईं पाण चयो आहे त माउ पीउ राज़ी हूंदो आहे त अलाह साईं पाण राज़ी हूंदो आहे। पीउ तव्हांजो नाराज़ हूंदो त कॾहिं बि तव्हांजे लाइ जन्नत जो दरवाज़ो कोन खुलंदो। सो बहरहाल टॉपिक इलाही सुठो, सभिनी सुठो ॻाल्हायो, सभिनी जी वॾी महिरबानी, जिन जी कॉल लॻी उन्हनि जी महिरबानी, जिन जी कॉल न लॻी उन्हनि जी महिरबानी। ऐं जेको आहे सुभाणे ज़िंदगी रही त वरी गॾु हूंदासीं खोड़ सारी जेको आहे ख़ुशियुनि सां गॾु, ऐं ख़ुशियूं अलाह साईं सभिनी खे नसीब करे। सो बहरहाल पंहिंजी खोड़ सारी दुआउनि में यादि रखिजो मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे। सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाबा।